मखमूल सिंध शाहिना वहाब शहनवाज जो मुझे ताल्लुक़ ज़िले बदीन से ताल्लुक़ मातली से है जंग दादी हाणे मुराद में अची विया उनजे करे काफ़ी अरसे खां असां वटि परफॉर्मेंस आहिनि नहीं वरी चंद ठहण भी मुश्किल थी वियो आहे मिलण असांखे मुश्किल थी वियो आहे मुंहिंजो जेको शौक़ु थियो आहे उहो ईअं थियो त मां पंहिंजे नाने खे वॼाई बेसिक उन खां बि पहिरीं रेडियो पाकिस्तान ते चङो नशर थींदो हो जंहिंखे ॿुधी करे मूंखे उन में हिकिड़ी उत्साह ऐं हिकिड़ी अजीब फीलिंग थी त हर वक़्तु इहो ई मानींदो उहो चंग वरी वॼे ऐं मां वरी ॿुधां इन शौक़ खे ॿुधण जे शौक़ जे करे ई मां मुंहिंजो वॼाइण जो शौक़ु थो थिए असां चंग मिठीअ मां असां चंग घुराया पोइ चंग खे वॼाईंदे वॼाईंदे तकरीबन 4th क्लास खां मां चंग स्टार्ट कयो आहे ऐं हींअर बि मां अॼु बि चवंदसि त मां चंग अञा बि सिखां थी छो जो जेसि ताईं उमिरि आहे हीअ तमामु डीप शइ आहे चंग डीप इनजे करे आहे त हीअ जेको इंस्ट्रूमेंट आहे उहो आहे साह जो इंस्ट्रूमेंट ऐं इन्हनि जा नोट तव्हांखे मिलनि कोन था जंहिंजे नोट जे थ्रू तव्हां उनखे सिखी सघो या वॼाए सघो हाणे नोट फ़िलहाल ताईं त प्रैक्टिकल उस्ताद न हुयो हाणे मां कोशिशि कयां पई प्रैक्टिकली हुनखे सिखां प्रैक्टिकली मौसीक़ी खे सिखां सो मुंहिंजी कोशिशि आहे मां हुनखे बहितर खां बहितर करे परफॉर्म कयां ऐं मुंहिंजो जेको ख्वाबु आहे उहो इहो आहे त चंग खे एतिरो आम कजे असांजी यंग जनरेशन जेका आहे उनखे वॼाइण जो उत्साह थिए ऐं चंग हाणे जेको मिलण मुहाल थी वियो आहे उहो चंग असांजी हर शहर ऐं हर ॻोठ जी हर ॻोठी में चंग असांखे जेके बि असांजे सिंध में चंग नवाज़ किथे बि अगरि आहिनि उहे पंहिंजो पाण खे थोरो कढे ॿाहिरि अचनि प्लेटफॉर्म ते अचनि ॻाल्हाइनि त जीअं जेको आहे असांजी यंग जनरेशन न्यू जनरेशन उन खां मुतारिफ़ थिए ऐं उहो पाण वॼाइण जी ख़्वाहिश करे लख सलाम।